बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 13 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे हवाई जहाज़ जी ईजाद। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक़ 13 हवाई जहाज़ जी ईजाद। चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ आहे, यानी जॾहिं इंसान खे कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी आहे त हू का न का अहिड़ी शइ जोड़े वठंदो आहे जेका हुन जी ज़रूरत पूरी कंदी आहे। अमेरिका जे हिकु घराणे में 2 भाउर पैदा थिया। वॾे जो नालो विल्बर राइट हो, जेको इंडियाना रियासत जी मिलविल शहर में 1867 ईस्वीअ में ॼाओ हो। संदसि नंढे भाउ जो नालो ओरविल राइट हो, जेको 1871 ईस्वीअ में ओहायो रियासत जे शहर डेटन में ॼाओ। संदनि माउ सूज़िन कैथरीन तमामु क़ाबिल ऐं समझदार औरत हुई। जंहिं ज़माने में औरतूं कॉलेज तमामु घटि वेंदियूं हुयूं, उन ज़माने में हूअ अमेरिका जी रियासत इंडियाना जे कॉलेज मां पढ़ी मैकेनिकल इंजीनियर थी। हूअ रियाज़ी ऐं साइंस में तमामु भड़ हुई। नंढपिण में विल्बर ऐं ओरविल खे संदनि पीउ बुश मिल्टन राइट खेॾण लाइ हिकु रांदीको ॾिनो, जेको काग़ज़ ऐं बांस मां ठहियल हो। उन में हिकु रबड़ लॻल हो, जंहिंखे छिके छॾण सां उहो हवा में उॾामी वेंदो हो। उन्हीअ रांदीके सां रांदि कंदे कंदे ॿिन्ही भाउरनि खे ख़्यालु आयो त छो न अहिड़ी का मशीन ठाही वञे जेका मथे उॾामी सघे। इन्हीअ ख़्याल खे संदनि माउ तमामु घणो साराहियो। ही ॿई भाउर अख़बार कढंदा हुआ ऐं उन सां गॾु साइकिलनि जी मरमत जो कमु बि कंदा हुआ। मशीनुनि जी वाहिपे हुननि खे जहाज़ ठाहिण जी सोच तरफ़ माइल कयो। हुननि सन 1900 ईस्वीअ में गरम हवा वारो हिकु फूकणो तयारु करे उॾायो। तजर्बे लाइ हुननि खे वारियासी ज़मीन जी ॻोल्हा कंदे खेनि उत्तर कैरोलिना रियासत जे शहर कटिहाक में अहिड़ी ज़मीन हथ अची वई जिते हुननि गरम हवा वारे फूकणे जो कामयाबु तजर्बो कयो। उहे ॿई भाउर पंहिंजे कारोबार सां गॾु पढ़ंदा बि रहिया ऐं संदनि जहाज़ ठाहिण वारी कोशिश बि जारी रही। आख़िरकार सन 1903 ईस्वीअ जी 17 दिसंबर ते ॿिन्ही भाउरनि जहाज़ ठाहे उॾायो। हुननि 4 भेरा जहाज़ उॾायो। पहिरीं भेरे 12 सेकंड अटकल 35 मीटरनि जी बुलंदीअ ताईं, ॿिए ऐं टें भेरे अटकल 55 मीटरनि ऐं चोथें भेरे अटकल 260 मीटरनि जी बुलंदीअ ते 59 सेकंडनि ताईं जहाज़ उॾायो। अहिड़ीअ रीति राइट ब्रदर्स जहाज़ जा मौजिद सॾिया विया ऐं खेनि शोहरत बि नसीब थी। कुझु अरसे खां पोइ राइट ब्रदर्स हवाबाज़ी
जो हिकु स्कूल खोलियो। अॼु राइट ब्रदर्स जी ईजाद कयल हवाई जहाज़ एतिरी त तरक़ी कई आहे जो ॾींहं जो सफ़र कलाकनि में ऐं कलाकनि वारो सफ़र मिंटनि में तइ थियो वञे। हवाई जहाज़ में न सिर्फ़ मुसाफ़िर चढ़नि था पर सामान लाइ बार बरदारी बि कई वञे थी। जहाज़नि वसीले सामान हिकु मुल्क मां ॿिए मुल्क पहुची वञे थो। कुदरती आफ़तुनि वक़्तु पिणु हवाई सर्विस खां फ़ाइदो वरितो वञे थो। हवाई जहाज़ फ़ौजी मक़सद लाइ पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे। जहाज़ जी उॾाम जी ऊचाई अटिकल 15,000 मीटरनि जी बुलंदीअ ताईं वञी पहुती आहे। हवाई जहाज़ निहायत कारगर ईजाद आहे। उन वसीले सफ़र जो वक़्तु घटिजी वियो ऐं अच वञ में बि ॾाढी सहूलियत थी पई आहे। उन सां गॾु जहाज़ में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि लाइ खाधे पीते अख़बार बीनी ऐं इंटरनेट वग़ैरह जी तफ़रीह फ़राहम करण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। असांजे मुल्क में पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस PIA क़ौमी उॾाम कंपनी आहे जंहिंजा जहाज़ पूरी दुनिया में उॾामूं कनि था। उन खां सवाइ केतिरियूं ई ख़ानगी हवाई कंपनियूं बि आहिनि। पाकिस्तान जे सभिनी वॾनि शहरनि में हवाई अॾा आहिनि जितां रोज़ानो ॾेही ऐं परॾेही परवाज़ूं थियनि थियूं। मुल्क जे वॾनि ऐं मशहूरु हवाई अॾनि में जन्नाह इंटरनेशनल एयरपोर्ट कराची, बेनज़ीर भुट्टो इंटरनेशनल एयरपोर्ट इस्लामाबाद ऐं अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर शामिल आहिनि।